भारतीय अदाकारा ऐं बॉलीवुड में प्रोड्यूसर रवीना टंडन माज़ीअ जी मक़बूल अदाकारा आहे। 1974 में जनम वठंदड़ रवीना टंडन जो पीउ रवि टंडन भी हिदायतकार हो ऐं अदाकारा फिल्म फेयर एवार्ड्स समेत ॿिया केतिरा ई एवार्ड खटे चुकी आहे। हलंदड़ साल खेसि पद्मा श्री एवार्ड सां बि नवाज़ियो वियो हो, पर रवीना मूजिबि माण्हू खेसि मगरूर सम्झनि था ऐं इन हक़ीक़त जो इंकिशाफ हुन हिक ताज़े इंटरव्यू में कयो आहे। हुन चयो त खेसि फिल्मुनि में स्विमिंग सूट ऐं ॿियो बोल्ड लिबास पहिरण खां इनकार करण ते ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियणो पियो। रवीना मूजिब फिल्मुनि में रेप जा मंज़र रिकॉर्ड कराइण लाइ हुन फिल्म साज़न ॾाढो शर्त रखिया हुआ त संदसि लिबास फाटल न हूंदो, जंहिंखां पोइ हुन उहे सीन रिकॉर्ड कराया ऐं उन ते खेसि मगरूर चयो वेंदो हो। रवीना जो चवणु हो त संदसि मशहूर फिल्म डर में अहिड़ा मंज़र हुआ जिन खे अक्सबंद करण में हू घबराए रही हुई, छो त हुन उन खां अॻु कॾहिं ऑन कैमरा स्विमिंग सूट न पहिरियो हो। अदाकारा ॿुधायो त हुन फिल्मुनि में डांस जे मुख़्तलिफ़ अंदाज़नि समेत ॿियुनि घणियुनि शयुनि खां इनकार कयो हो। रवीना मूजिब हू अहिड़ी वाहिद अदाकारा हुई जंहिंसां फिल्म लाइ रेप सीन रिकॉर्ड त कयो वियो, पर संदसि लिबास मुकमल हो ऐं कपड़ा फाटल बि न हुआ। ही उहे शर्त हुआ जंहिं सबबि खेसि मगरूर सम्झियो वेंदो हो ऐं हुन ॾुखियाईनि खे मुंहुं ॾिनो। रवीना 1991 में फिल्म पत्थर के फूल सां कैरियर शुरू कयो हो ऐं जल्द अरबाज़ खान जी फिल्म पटना शुक्ला ऐं संदसि वेब सीरीज़ अरियानिक जी ॿी सीरीज़ में बि नज़र ईंदी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk